अदा हींअर त आयो आहीं, रात रही पो असुर जो हलियो वञा। अदी दिल त मुंहिंजी बि नथी चए तव्हां वापसि वञण ते। सम्झण जी कोशिश कर मुंहिंजी भेण, पर छा कयां, मजबूरी आहे। सोडे खे फोन करे वेठो आहियां त कलाक खण खां पोइ मूंखे खणण अचिजे। अदा सोडे खे फोन करे छॾ त पाणे सवेर हलियो वेंदो। अदी हूअं बि मां अॼु राति देर सां ई अचां, पर खान बहादुर जो को कमु हो जिन सां सोडो शहर अचणो हो, सो बेले मां मूंखे पंहिंजी गाॾी में खणी हिते छॾियो। अदा तू खान बहादुर जे चवण ते उबता सुबता कम करण शुरू न कजां। अगे ही चवण था त पुलिस अलाए केतिरा केस तुंहिंजे पोयां हणी छॾिया आहिनि। अदी खान बहादुर जा असां ते एहसान आहे, वॾा वड़ा आहिनि उनजा। अॼु हे जेको भाउ तुंहिंजे साम्हूं ज़िंदा वेठो आहे न, इहो बि एहसान उन्ही जो ई आहे। जेकॾहिं खान बहादुर जो सच पुछी त असांजे मथां हथ न हुजे हा न, अॼु ताईं त मुंहिंजूं हॾियूं क़बर में ई ॻरी वञनि। हक़ीक़त त इहा आहे। जिंदगी ऐं मौत मथां के इंसान जो इख्तियार न आहे अदा। इन करे तू अजाई ॻाल्हि न कर मुंहिंजा भाउ त खान बहादुर जे करे जीअरो आहीं। जिंदगी ॾियण ऐं खसण वारी ज़ात त मुंहिंजे मालिक साईं जी आहे। बेशक अदी अलाह वॾो करीम आहे, पर मूं मिड़ई ज़माने जे हिसाब सां खान बहादुर जे एहसाननि जी ॻाल्हि पई कई। तोखे आऊं हींअर ई वञण कान थी ॾियां, बस मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। सम्झण जी कोशिश कर मुंहिंजी भेण, सॼो शहर चुगल खोरनि सां भरियो पियो। हूअं बि खान बहादुर जी मूंखे सख़्ती सां मना थियन त ॿ ॾींहं घर न अचां। खान बहादुर को ख़ास फर्क कोन ॾिनो, मूं उन जे लहजे में फ़र्क़ु नोट कयो। उन साफ़ मूंखे चई छॾियो त केस ते हथ खणण खां सवाइ का मुमकिन कोन्हे। सरकार चवनि था साले जी भेण ॾाढी ख़ूबसूरत आहे। सरकार तव्हां कंहिं तरीक़े सां ॻाल्हियुनि जो गस कढो, उन्हनि खे ॻाल्हियुनि में खुटाए छोकिरी जो संग चटी में वठूं। साले हरगिज़ इहो फ़ैसिलो क़बूल न कंदो। अॻ में मां हा जे लाइ संग जी ॻाल्हि करे चुको आहियां। सरकार खान बहादुर सचो थी पए त सालियो हुन खां कंध कोन कढाईंदो। पर जॾहिं खान बहादुर सचो थिए न, नाम निहाद उसूलनि जा भूत सवार थियसि। सरदारी वारा फर्म कर तो हुनजे मिजाज में ईंदा आहिनि। सरकार हुनजो मतिलब फिरोज खान भलो माण्हू आहे। हू वरी मुंहिंजे साम्हूं देखी थो करे। साईं कालो का वयल आयो ऐं हाणे पिया मोटो, न पोयां जी संभार न का गणती, शाबस अथव। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।